अगला जेकर इंसान लड़ी आया आहिनि माफ़ी जे लाइ त उन्हनि खे माफ़ करण में बि देरि न कयो। मां मञा थो त अगलनि तव्हां सां वॾी ज़्यातियूं कयूं, अगलनि तव्हांखे वॾो तकलीफ़ में विझी छॾियो, पर तुंहिंजो पछता घटि हूंदो आहे, तुंहिंजे अंदर खे तकलीफ़ घटि हूंदी आहे जेको हिननि खे रब पछता ॾींदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो, जेकॾहिं अगला तव्हांजे लड़ी आया आहिनि त इहे ईअं न आया आहिनि, इन्हनि जी राति जी निंड बि हराम हूंदी, इन्हनि जी दिलि खे घबराहट, बेचैनी, उदासी हूंदी, मायूसी हूंदी। तॾहिं अगला पंहिंजी इज़त तरी ते खणी तव्हांजे लड़ी आया आहिनि पंहिंजी ख़ताउनि जी माफ़ी वठण जे लाइ। ग़लती इंसान खां ई थींदी आहे, को फ़रिश्तनि खां कोन थींदी आहे। मञा थो तोखे माफ़ी ॾियण में बि वॾी तकलीफ़ थींदी, पर तूं माफ़ कर रब जे ख़ातिर। रब इन जे बदिले में तोखे वॾो कुझु इनाम अता कंदो। माफ़ी जे वक़्त में जेकॾहिं तूं पंहिंजी अना ऐं तकबर में हलियो वेंदे त हिकु ॻाल्हि यादि रखिजे, अलाह उन्हनि खे माफ़ करे छॾींदो, अलाह उन्हनि जे दिलि ऐं दिमाग़ मां पछता कढी छॾींदो ऐं रब पाक उन्हनि खे सुकून जी निंड्रियूं कराईंदो। मञा थो जिन खे तव्हां माफ़ न कंदा आहियो, जिन खे तव्हां नज़रअंदाज़ कंदा आहियो, जिन खे तव्हां पंहिंजी अना जे तौरु अगलनि खे हैसियत ॾेखारींदा आहियो, त अगला इंसान हिकु ॾींहं जो पछता अञा सवायो कंदा। उहो कहिड़ो? त यार अगलनि ॾे लड़ी वियासीं, असांजो ख़्यालु न कयनि, असांखे उन्हनि माफ़ न कयूं, असांखे नज़रअंदाज़ कयनि। पर तव्हां जहिड़े वक़्त में साम्हूं वारनि खे नज़रअंदाज़ कंदा आहियो त तव्हांजो रब उन्हनि खे माफ़ करे छॾींदो आहे। हिकु ॾींहं जो पछताव उन्हनि जे दिलि ऐं दिमाग़ में फिरंदो, बाद जा ॾींहं उन्हनि जा हूंदा, उन खां बाद में वरी तव्हांजे अंदर खे घबराहट ऐं परेशानी बेचैनी थींदी त अगलनि खे असां माफ़ कयूं आहे, लड़ी आया। यादि रखिजो, तव्हांजो अगलनि खे माफ़ करणु रब्बुल अर्शिल अज़ीम खां हिकिड़ो ख़ूबसूरत इनाम वठिणो हूंदो आहे। छो अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम बि आयल जी वॾी इज़त कई आहे। अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम आय जी बि लॼ रखी आहे। ज़ानी हुजे, शराबी हुजे, शिरकी हुजे, छो न व्याजी हुजे, छो न रिश्वत ख़ोर हुजे, जेकॾहिं रब जे दरबार में सची दिलि सां तौबा ताइब जे लाइ लड़ी थो वञे त अल्लाह उनखे बि माफ़ करे थो। अगला इंसान जेकॾहिं पंहिंजे लखनि ऐं करोड़नि जी इज़त तरी ते खणी तव्हांजे आॾो माफ़ी जे लाइ आया आहिनि त तव्हां उन्हनि खे माफ़ करण में देरि था कयो। माफ़ कयो, अहिड़े तरीक़े माफ़ कयो जीअं तव्हां अल्लाह जे आॾो माफ़ी जा तलबगार आहियो। इहो वक़्तु बि ख़ुशनसीब वारनि खे मिलंदो आहे जिन जे आॾो कोई माफ़ी जे लाइ लड़ी ईंदो आहे। न त अॼु त हर इंसान पंहिंजी अना में आहे, पंहिंजी फिरोन जी कुर्सी हासिल करण में आहे, माफ़ी वठण जे लाइ को तयारु ई न आहे। अगलनि जा खून बि कंदा, अगलनि सां ज़्यादती बि कंदा, फिर बि उन्हनि खां माफ़ी वठण जे लाइ तयारु न आहिनि। जेकॾहिं तव्हांजे आॾो इहे इंसान माफ़ी जे लाइ लड़ी आया आहिनि त रब जे वास्ते तव्हां उन्हनि खे फौरी तौरु माफ़ कयो। जीअं तव्हां उन्हनि खे माफ़ न कंदव त तव्हांजो रब उन्हनि खे माफ़ करे छॾींदो। उन्हनि जो ॾींहुं पहिरियों गुज़रंदो ख़राबु। कहिड़ो ॾींहुं? जंहिं ॾींहं ते निकिरंदा आहिनि माफ़ी जे लाइ ऐं ख़ाली मोटंदा आहिनि, अगला माफ़ बि न कंदा आहिनि। उहो ॾींहुं उन्हनि जो ख़राबु कीअं थियो? छो त पछता में हूंदा आहिनि त काश न वञूं, न माफ़ी न घुरण वञूं हा। अगला हाणे पाण खे घणो कुझु सम्झंदा, अगलनि जे आॾो हाणे असां घणा किरियल आहियूं, पर सुभाणे वारो ॾींहुं उन्हनि जी दिलि खे सुकून हूंदो आहे। उहा घबराहट, बेचैनी, बेक़रारी न हूंदी आहे जहिड़ी पहिरियों हूंदी आहे। छो त रब जंहिंखे माफ़ कंदो आहे त अल्लाह उनजी बेचैनी खे, बेक़रारी खे, उदासी खे ख़तमु करे छॾींदो आहे। यादि रखो, हर रब जा ख़लक़ियल इंसान माफ़ करण में देरि न कयो। जेको लड़ी अचे बिस्मिल्लाह रहमान रहीम, रब जे ख़ातिर माफ़ करण बि सुठी ॻाल्हि आहे।